नाज़रीन बी अहम ख़बर मां सां शेयर कंदा रहूं त ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल जांच कमीशन कार्रवाई रोके छॾी आहे। नोटिस ई जारी नाहे थियो त कम खां कीअं रोकियो वियो। कादी फ़ाइद ईसा जो इहो चवणु आहे। कादी फ़ाइद ईसा जो वधीक चवणो त कमीशन धुर आहे त उनखे नोटिस जारी छो न थियो आहे। सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला आला अदालत जे जजिस ते लागू न थींदा। बिल्कुल नाज़रीन अहम ख़बर आहे। अवां खे आगाह करियो पिया ऑडियो लीक्स बाबति जुड़ियल जांच कमीशन कार्रवाई रोके छॾी आहे। नोटिस ई जारी नाहे थियो त कम खां कीअं रोकियो वियो। काज़ी फ़ाइज़ ईसा जो इहो चवणु आहे। कमीशन धुर आहे उनखे नोटिस जारी छो न थियो आहे। काज़ी फ़ाइज़ ईसा जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला आला अदालत जे जजिस ते लागू न थींदा। कादी फ़ाइज़ ईसा जो वधीक चवणु हो त ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल जांच कमीशन कार्रवाई रोके छॾी आहे। नोटिस जारी नाहे थियो त कम खां कीअं रोकियो वियो। कमीशन धुर आहे त उनखे नोटिस जारी छो न थियो आहे। कादी फ़ाइज़ ईसा जो वधीक चवणो त सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला आला अदालत जे जजिस ते लागू न थींदा। इन हवाले से नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी इस्लामाबाद ब्यूरो चीफ नज़ीर चारण असां सां लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर चारण, वधीक छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? हुकूमत तरफां जेके मुबैना ऑडियो लीक्स थी रही हूं उन बाबति जेकी जुडिशल कमीशन जोड़ी वई हुई उनजे चेयरमैन जस्टिस काज़ी फ़ाइज़ जी सदारत हेठि अॼु हिकु दफ़ो ॿीहर जुडिशल कमीशन जो इजलास थियो, जंहिं दौरान अटॉर्नी जनरल जेको आहे सो उन जुडिशल कमीशन जे आॾो पेश थियो। ऐं अटॉर्नी जनरल चयो त सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे त जुडिशल कमीशन जेकी कार्रवाई करे रही आहे उनखे रोकियो वञे। ऐं जेको 19 मई ते जुडिशल कमीशन जे जोड़ जक जे हवाले सां जेको नोटिफिकेशन हुकूमत तरफ़ां जारी कयो वियो उनखे बि मुअतल कयो आहे, जंहिं ते जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जेको जुडिशल कमीशन जो चेयरमैन आहे उन त हिकु तरफ़ अफ़सोस जो बि इज़हार कयो ऐं ॿियो वाज़ह तौर ते इहे रिमार्क्स ॾिना त जेको आहे सो चीफ जस्टिस ऐं सुप्रीम कोर्ट जो इहो बि फ़र्ज़ु थिए थो त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट तरफ़ां इहो हुकुम ॾिनो वियो आहे उन ते असां आइन तहत अमल करण लाइ तयारु आहियूं। पर सुप्रीम कोर्ट जो ऐं चीफ जस्टिस जो बि इहो फ़र्ज़ु हो त हू इन बाबति जेके जुडिशल कमीशन बाबति जेके एतिराज़ हुआ उन में जेके जज शामिल हुआ जुडिशल कमीशन में या जेके उन सां लाॻापियल जेके धुरियूं उन्हनि खे पहिरीं जेको आहे सो नोटिस मिलणु घुरिजे हा ऐं उन्हनि जो मौक़ुफ़ जेको आहे सो मालूम करणु घुरिजे हा। पर जेको आहे सो सुप्रीम कोर्ट उन्हनि ते अमल न कयो ऐं जेको आहे सो जुडिशल कमीशन खे कार्रवाई खां रोकण जे हवाले सां जेको आहे सो हुकुम जारी कयो आहे, जंहिं ते जस्टिस काज़ी फ़ाइज़ चयो त असां इन ते बि अमल करण लाइ तयारु आहियूं। पर असां इहो चवणु चाहियूं था त जेकी मुबैना ऑडियो लीक थियूं हूं उहे कराई वियूं आहिनि या कंहिं हैकर करायूं आहिनि, इन मामले जी जेको आहे सो जांच थियणु घुरिजे। ऐं जेके असां जेको आहे सो इन मामले ते पाण मुरादो नोटिस न वरितो हो पर अदालतुनि में इन बाबति ऐं जुडिशल कमीशन जेकी हुकूमत तरफ़ां जोड़ी वई हुई उन जोड़ण खां पोइ जेको आहे सो दरख़्वास्त गुज़ारनि कुझु दरख़्वास्तूं मोकिलियूं ऐं असां उन्हनि दरख़्वास्तुनि ते जेको आहे सो इन जुडिशल कमीशन जी कार्रवाई करे रहिया आहियूं। जस्टिस काज़ी फ़ाइज़ इहो बि चयो त जेको आहे सो असांजी जेको आहे सो कुझु इज़त आहे पर जेकॾहिं कुझु न आहे त थोरी घणी बि इज़त हुजणु घुरिजे ऐं सुप्रीम कोर्ट खे इन मामले ते जेको आहे सो पहिरीं नोटिस जेको आहे सो ॾियणु घुरिजे ऐं असां उन नोटिस खे आॾो रखंदे असां बि जेको आहे सो जुडिशल कमीशन जा मेंबर आहियूं या चेयरमैन आहियूं त असां पंहिंजे मौक़िफ़ खां अदालत खे आगाही कयूं आहे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा इहो बि चयो त सुप्रीम कोर्ट खे इहे आइन तहत के बि इख्तियार न आहिनि त हू हाई कोर्ट जे मामलनि में मदाख़लत करे या हाई कोर्ट जा जेके फ़ैसिला अचनि था उन्हनि खे कालदम करार ॾिए। पर सुप्रीम कोर्ट जेको आहे सो हाई कोर्ट जे फ़ैसिलनि खे न सिर्फ़ु कालदम करार ॾिनो आहे पर उन्हनि खे कार्रवाइनि खां बि रोकियो आहे जेको आइन में उनजो ज़िक्र न आहे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा इहो बि चयो त मुंहिंजी घरवारी बि हुई उन बि जेको आहे सो अदालतुनि में ऐं APR में जेको आहे सो मिल्कियतुनि बाबति जेको आहे सो पेश थी ऐं जेकॾहिं कंहिंखे जुडिशल कमीशन तरफ़ां नोटिस जेकॾहिं वञिणो हो ऐं उन्हनि खे बि जेको आहे असां आइन तहत जेको आहे सो घुराए उन्हनि जो मौक़ुफ़ मालूम। नज़ीर वॾी महिरबानी आगाह करण लाइ।